नालो छा तारा जीअं हिन एंट्री कई न त हीअं मुंहिंजे दिलि में ईअं कुझु धक धक थिए सची में। अरे नंबर ॾे थो। हट अरे भला मिलाए न यार। चुप करे वियो। अरे वठी हल यार भला मथे हफ़्ते वठी हल मूंखे न ॾे थो नंबर ॾे थो। न नंबर छो फ़ोन कई थी? कंहिंजो आहे? तारा जो आहे छा? यार त चरिया थी पियो तारा तारा करे दिमाग़ खाधो अथव बस कयो न। अरे ॾे न नंबर। हलो हा ॿुधाए घर में छो चाहे थो वणे? फर्स्ट एपिसोड असांजो हिते एंड थियो हुयो ऐं तव्हां सोचींदा हूंदो अहिड़ो छा ॿुधो मां फ़ोन ते जो मुंहिंजो शिट निकिरी वियो। शिट मतिलबु मुंहं मां शिट अखर निकिरी वियो। राति जो फ़ोन ते टेंशन ॾेई छॾी सुपिनो बि वरी उहो ई आयो। छा थियो ब्रो वरी कहिड़ो सुपिनो ठहे? अरे छा आहे छा कयो थो शिकिल ते वार कीअं तव्हां पिंक थी आहे पर्पल मां? सुबुह क्या ना उथी करे तूं चयो न सुबुह हलणो आहे मां चयो मथां तारा मिले उहे छोकिरियुनि खे पिंक कलर पसंदि हूंदो आहे न इन करे वार पिंक करे छॾिया। तव्हांखे मां सवेल मूंखे उथण लाइ चयो ना की तव्हां मेकअपनि लाइ चयो सवेल उथो। अरे मूंखे शुरूअ खां ई आदत आहे रोटी 3 मिंटे में खाईंदुमि कलाकु निंड घटि कंदुमि केतिरी बि एमरजेंसी जे सनान ते बराबरि टाइम लॻाईंदुमि। अरे भाई एॾो बि सनानु न कयो जीअं तव्हां मरण खां पोइ तव्हांजे शरीर मां साबुण ठहनि। छा थियो? ख़बर थी नंढे हूंदे मम्मी मूंखे नवां कपिड़ा पाए करे किथे वठी वेंदी न त ॿुधाईंदी न हुई मां किथे थी वठी हलें पर मां हुते पहुचंदा हुआसीं त पोइ मूंखे ख़बर पवंदी असां हिते आया आहियूं। हा त पोइ अॼु बि मूंखे उहो ई सीन थो लॻे। कॉलेज था हलूं। छो एडमिशन थो वठी ॾियां मूंखे? तव्हांखे छो एडमिशन वठी ॾिनुमि मुंहिंजे कॉलेज था हलूं। तुंहिंजे कॉलेज? अच्छा अञा तूं पढ़ाई कंदो आहीं छा? लॉ जो फाइनल ईयर। अच्छा लॉ पढ़ंदो आहीं इन करे एॾो होशियारु आहीं। अच्छा केॾी महिल मूंखे आरसी बुक न हुजे गाॾीअ जो ऐं लेसन न हुजे त बचाइण ईंदे मूंखे तूं? कम जी ॻाल्हियूं क्यों? ऑफकोर्स ऑफकोर्स। केरु चवंदो आहे ईअं? अरे यार हो न आहे चुप चुप। त अॼु न एनुअल डे आहे। हा पेरेंट्स ऐं ॿारनि खे एक्चुअली हाणे ॿार त आहियूं न बट हाणे उहो ॿार सम्झी करे एनुअल डे रखंदा आहिनि जंहिंमें पेरेंट्स खे असांजी सॼी रिपोर्ट ॿुधाईंदा आहिनि प्रोग्रेस परफॉर्मेंस। त मां 3 महीननि खां कॉलेज वियो न आहे एक्चुअली मां ऑलरेडी लाइव केसिस ते असिस्ट करणु चालू कयो आहे मुंहिंजे सीनियर्स खे। हिकिड़ो वॾो केस चालू आहे। अच्छा त पोइ ॿुधाए न तूं कॉलेज में हुन में छा आहे? न ॿुधंदा इहे ॻाल्हियूं। छो? त मूंखे लॻे थो अॼु हिन में ॻाल्हि कढंदा इहा। हा पेरेंट्स खे ॿुधाइण लाइ पक ॿुधाईंदा की ॿारु अचे नथो कॉलेज में तव्हांजो पढ़ाई असां बदिलंदा आहियूं अगरि फेल थियो त या त असां रस्टिकेट बि करे सघंदा आहियूं। अच्छा त तव्हांखे मुंहिंजे पप्पा जहिड़ी एक्टिंग करणी पवंदी। अरे न यार हे लॉ कॉलेज आहे सुभाणे जो काई घटि वधाई थी वञे हाणे मुंहिंजे मथां केस चाढ़े छॾींदा। ट्रस्ट मी कुझु बि न थींदो। अरे न यार सुभाणे का फॉर्म वार्म सही करायो हुजनि हाणे मुंहिंजे मथां केस चाढ़े छॾींदा। मुंहिंजे मथां विश्वास कयो ईअं कुझु बि न थींदो। तव्हांखे सिर्फ़ु हलणो आहे तव्हांखे मुंहिंजे बारे में ॿुधाईंदा तव्हांजो ॿारु हीअं थो करे हूअं थो करे कॉलेज नथो अचे बसि तव्हां हा में हा मिलाइजो थोरो गुस्सो कजो हुन साम्हूं एक्टिंग कजो 5-7 मिंट अंदरि असां ॿाहिरि निकिरी ईंदासीं। तूं एक्टिंग तो कराए सुभाणे हुते मूंखे खिल बिल अची वञे हाणे वादो थी वेंदो। कुझु न थींदो खाली बसि ध्यानु ॾिजो थोरो घणो हाँ। ऐं हीअं सम्झिजो की तव्हां मुंहिंजा पप्पा आहियो। शाबाश। हलो छा थियो? तुंहिंजो कमु त थी वेंदो पर मुंहिंजो कमु? तव्हांजो कहिड़ो कमु? हिन मोबाइल में 100 नंबर आहिनि पर हिकिड़ो नंबर घटि आहे। उहो घटि ई रहंदो आहे मां चई थो छॾियां। ॾे थो की न मां ऑटो पकड़े हली वञा? ऑटो पकड़े वेंदो त कुझु न मिलंदो मूंसां गॾु हलंदो मथां मिली बि वञेव। अरे हिन जो वकील दिमाग़ आहे बी भला बी। एक्टिंग चङी तरह कजो मरा न छॾिजो। अरे तूं टेंशन ई न कर मां अनिल आहियां। हुनजो ई त टेंशन आहे। सर आपको सर ने अंदर बुलाया। राम साईं।
अरे वो तव्हां वापारी न आहे दुकान ते माल खणण आया आहियो जीअं प्रोफेशनल हलो। धीरुन जो डैडी आहियां मां। Just give me 1 minute. Yes. ॿुधायो साईं कीअं घुरायो अथव? Brilliant. Very brilliant. पर ॾिसो असां कॉलेज में ॿारनि खे थियरी त करायूं था, असां उन्हनि खे चवंदा आहियूं त घर में वञी प्रैक्टिस कयो। ही उते प्रैक्टिस करे थो की न? उहो ई साईं, असां बि पाण हिनखे उहो ई चवंदा आहियूं। असां पाण पंहिंजे घर खे कोर्ट कचहरी करे छॾियो आहे ऐं आसे पासे वारनि जूं मिस्टेकियूं पकड़ींदा आहियूं, उन्हनि जे मथां जोड़ीअ केस ठोके छॾींदा आहियूं जीअं असांजो बबू प्रैक्टिस करे सघे। अरे बाप रे, हे छा ॻाल्हाई? तव्हां ॿुधायो हिते कीअं थो करे पढ़ाई? ही इज़ डूइंग वेल यार। ही ॾाढो सुठो स्टूडेंट आहे। हर प्रोफेसर हिन जी तारीफ़ कंदो आहे ऐं सभिनी खे लॻंदो आहे त ही सुठो वकील थी सघंदो आहे। पर छुट्टियूं घणियूं थो करे, तव्हांखे हिन जी छुट्टियुनि ते ध्यानु ॾियणो पवंदो। छुट्टियूं? छाजी छुट्टियूं? हेॾा हेॾा मां पैसा पढ़ाई पिया थो जो कयां, इहा पढ़ाई थो करे तूं? अरे वो डेढ़ सियाणा तारीफ़ कई मुंहिंजी हुन। सॉरी पापा। छाजी शुआरी? अरे 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 साईं ठीकु आहे न, ठीकु आहे। हाँ? छाजी छुट्टी थो करे तूं? अरे अरे साईं, ऐं साईं मूंखे परफेक्शन खपे हिकदमि। अरे अरे साईं हे छा 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 था कयो? तव्हां शांत थियो, तव्हां शांत थियो। अरे यार मारिंदा छा? चुप करे निकिरो था जल्दी। ॾे तो नंबर ॾे तो। सड़ी न मारना जल्दी आओ था। अरे ॾे मूंखे लकड़ी जो। कल रात जो मां सपना ॾिठा आहिनि, अॼु रात जो सर खे सपना ईंदा। ॾिठे एक्टिंग ॾिठे मुंहिंजी? छाजी थर्ड क्लास घटिया एक्टिंग आहे तव्हां। अरे यार नंढे हूंदे मां रोईंदो हुउमि न, माण्हू चवंदा अमिताभ बच्चन थो लॻे। बस पाण खे खाली सॼो ॾींहुं मथे चढ़ायो। हाणे मां दिलि ते पथर रखी कुझु चवण वारो आहियां हिनखे। 7496663696। अरे तारा जो नंबर आई? हिनखे नंबर मिलियो न आहे कि चैट जी तयारी में लॻी वियो? अरे ऑनलाइन थी छा मैसेज कयांसि? अरे पहिरियों तव्हां डीपी घुमायो, पंहिंजो डीपी हटायो। डीपी हटायां? हाय हाय मोकिली दे, हाय मोकिली दे। अरे हु इज दिस माना? तव्हां केरु आहियो? अच्छा त छा लिखां? अनिल पुरसानी लिखां? अनिल पुरसानी छा? अनिल तव्हां हो आयो या सेलिब्रिटी आयो? तव्हां सुञाणी थी? अरे यार तो आई एम योर फ्रेंड। आई एम योर फ्रेंड। लिखोस आई नो यू बट यू डोंट नो मी। मां तोखे सुञाणी न आहे पर तूं मूंखे न सुञाणींदी आहे। अच्छा कयो मासी। अरे डीपी भी घुमा, ऑनलाइन भी घुम थी। अरे यार छा करे छॾी इहो? ब्लॉक करे छॾियो। ये ब्लॉक कर। अरे यार तू मूंखे ब्लॉक खोलाए थो ॾे, नथो खोलाए ॾे। अरे यार ब्लॉक खुलंदो आहे करी न खुलंदो ब्लॉक? अरे मोबाइल कस्टमर केयर वारे खे चए न भाई मिस्टेक सां मोबाइल में बटन दॿजी वियो आहे। न खुलंदो ब्लॉक, न खुलंदो। साम्हूं वारे ब्लॉक कयो अथई न खुलंदो। तव्हां सम्झो मुंहिंजी ॻाल्हि खे। अरे तूं यार मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सीरियस नथो खणे। मां अॼु ताईं तव्हांजी ॻाल्हि खे कॾहिं सीरियस कयो आहे? माना तोखे मुंहिंजो प्यार मज़ाक थो लॻे? लॻे तो उहो ई तो। छो? हे प्यार घटि जिद वधीक थो लॻे। अरे जिद विद कान्हे, मुंहिंजो प्यार आहे। पर तव्हांजो कमु कहिड़ो हिन ॻाल्हियुनि में वञण जो? तव्हांजा बचा आहिनि 2 टे साल, हिन ॻाल्हियुनि में तव्हांजो कमु कहिड़ो वञण जो? अरे छाजा 2 टे साल बचार? अरे अनिल 100 सालनि ताईं जीअंदो। पर मूंखे नथो लॻे तव्हांखे हा कंदी। छो न कंदी यार? हा मां जस्ट अज्यूम थो कयां। मतिलबु छा आहे, माण्हुनि जी एक्सपेक्टेशन वधी वेंदी आहे हेॾी। माण्हू चवंदो आहे मूंखे शइ मिलंदी मां न मिलंदी। ज़रूरी न मिले, माण्हू नाराज़ थी वेंदो आहे।
नाराज़गी न थियणु खपे, मां जस्ट अज्यूम थो करे ॿुधायां तव्हांखे। न न नाराज़गी बाराज़गी कुझु न थींदी, जेको थींदो सभु सुठो थींदो। सभु सुठो थींदो बराबरि आहे, सभु सुठो न थिए त पोइ छा? तव्हां उहो बि त प्रिपेयर करे कयो, पंहिंजे माइंड खे प्रिपेयर त कयो, सुभाणे सभु सुठो न थियो त पोइ छा? जीअं तव्हांजे केस में तव्हांखे तारा मना कई, तव्हां काॾे वेंदो, कुॾी मरंदो, पंहिंजो घोसलो मुंडाईंदो, मुछ मुंडाई, कुझु त करणो पवंदो, माइंड प्रिपेयर हुजे न। अरे यार तूं मूंखे नर्वस थो करे न, वरी माइंड गेम थो करे, पंहिंजो वकीली दिमाग़ थो हलाए। हा तूं थोरी मुंहिंजी मदद कर। मां छा मदद कयांव? मदद माना ॾिस, छा आहे हुनजी लाइफ स्टाइल आहे ऊची, बसंत वैली में रहंदड़, मां पढ़ियल 8 दर्जा, बैरक में रहंदड़, पैसा न हुअण जे करे मां कॾहिं इहा लाइफ स्टाइल ॾिठी ई न। त हुन में मां छा कयां? हिन में माना छा, ॾिस तूं मूंखे थोरो ध्यानु ॾींदे न, जिम विम ते वठी हल, कपिड़ा पाए, मूंखे हाई फाई थोरी सेखार, कीअं आहे कीअं न आहे। अच्छा, हा त हे सभु मां हाणे तव्हां लाइ करणु चालू कयां हे सभु? हा। अच्छा, ऐं मूंखे छा मिलंदो? तोखे छा मिले माना जेको चओ। ॾींहं घटि में घटि 1000 वठंदोमांव मां, ॾींहं 1000 रुपयो। तॾहिं तव्हांजी सॼी पर्सनल ट्रेनिंग कंदुमि, तव्हां टॉप टू टो टिप टॉप करे छॾींदोमांव, 1000 रुपयो वठंदोमांव ॾींहं। 2000 ॾींदुमि, सुभाणे ई मां व्याज ते पैसा खणी ईंदुमि। 2000 चवंदा आहिनि प्यार में माण्हू अंधो थी वेंदो आहे, पर माण्हू बेवकूफ़ थी वेंदो आहे, इहो फर्स्ट टाइम ॾिठो। पर मूंखे ठाहे ईअं जीअं चए त मूंखे अनिल ई खपे। डन थी वियो, सुभाणे खां तव्हां ट्रेनिंग चालू था कयूं। एडवांस 10,000 रुपया मूंखे खपंदा। ट्रेनिंग स्टार्ट्स टुमोरो। किथां खां? मटके खां। मटको माना? छी यार, हेठ क्यों न के, छी यार, हद थी वई। ज़िंदगी भर न विसरंदो हे नज़ारो मूंखे, ज़िंदगी भर न। अरे भागनि वारनि खे ॾिसण लाइ मिलंदा थी इहे नज़ारा। हीअं अहिड़ा बाग़ असांखे न खपनि, तव्हां ई रखो इहे बाग़। माण्हू लॻे त सही खाधे पीते घर जो आहे, इन सां माण्हू वटारो लॻंदो आहे। अच्छा, हा। ऐं जेको सनो माण्हू आहे बुखो नंगो लॻंदो आहे। भाई 4 ॾींहं पिया आहिनि अञा, तूं मूंखे कराए, मां 4 ॾींहंनि में सनो थी वेंदुमि। न न न न 4 ॾींहं छा जा, हाणे अधु कलाक में थी वेंदो। जिम में असां वटि हिकिड़ी मशीन पई आहे, हे जेको तव्हां ठहियल आहे न गोलियो, छा चइबो आहे हिनखे? हिनखे धुन चवंदा आहिनि। हा, हिन में न मशीन वेंदी, उहा सॼी हवा तव्हांजे अंदरि पेट जी छिके वठंदी, हिकदमि नॉर्मल थी वेंदो, बसि हिते सेलो टेप लॻाए छॾींदा असां, हिकदमि सना थी करे मुंहं वांगुरु घुमंदो तव्हां। अरे हा, उहो त ख़बर आहे मूंखे, तूं मज़ाक थो करे, पर हाणे छा करिणो आहे ॿुधाए। यार 4 ॾींहंनि में कोई सनो थींदो आहे छा? अरे थी वेंदो मूंसां, मां करे वेंदुमि, मां अनिल आहियां। 4 ॾींहंनि में त मूंखे ख़बर हुई इम्पॉसिबल आहे हिन जो सनो थियणु, पर जेको मां ॾिठो उहो मूंखे बि न ख़बर हुई। तव्हांखे बि लॻंदो हूंदो न, भाऊअ जी हाणे ट्रेनिंग चालू थींदी हिकदमि फिल्मी स्टाइल में। भाई मां त बसि कई, मां बि ईअं ई सोचियो फुल फिल्मी स्टाइल में हिन जी ट्रेनिंग कंदुमि। मां सोचियो 4 ॾींहंनि में हिकु अलॻि माण्हू साम्हूं हूंदो मुंहिंजो, पर हिन जो एॾो पावर आहे, पाण सां गॾु मूंखे बि फेल करे छॾी। भले मां त साइड थी वियुमि, पर हिन तयारी चालू ई रखी 4 ई ॾींहं। ऐं हिन जी तयारी मतिलबु वारनि जा कलर फेरणु, हाणे लुक बराबरि आयो वारनि जो। हाय तारा। ऐं हुन खां बि बदतर पंहिंजो इंट्रोडक्शन ठाहिणु। मां चवंदोमांसि हाय तारा कहिड़ो हाल आहे, पोइ उहा चवंदी हाय अनिल कहिड़ो हाल आहे। आई एम अनिल, दुबई रिटर्न, इकोनॉमी क्लास, टिकट 7000। मूंखे ख़बर हुजे हा तव्हां सां मुंहिंजी दोस्ती थियण वारी आहे त मां तव्हां लाइ दुबई मां सोन खणी अचां। हाय तारा कहिड़ो हाल आहे, मां आहियां अनिल, इरादनि जो नेक, वादे जो पको, तव्हां सां दोस्ती थी निभाईंदुमि 100%। ओ बोलो तारा रारा, ओ बोलो तारा रारा। शाम जो रोटी खाईंदासीं होटल में, डांस कंदासीं, कैंडल लाइट डिनर कंदासीं, पार्क में घुमंदासीं, ड्यूट गाना ॻाईंदासीं, जू ते हलंदासीं, समुंड में घुमंदासीं, राति जो पिक्चर ॾिसंदासीं, लेट नाइट ईंदासीं। भाई हे बंदो हर 5 मिंटे में ॿी दुनिया में थो हली वञे। तारा सां मिलण खां पहिरों वारी राति असां ॿई न सुम्हियासीं। हाय तारा मां आहियां अनिल, हाय तारा मां आहियां। हे पंहिंजी ख़ुशीअ में न सुम्हियो, ऐं मां हिन ख़ुशीअ जे करे न सुम्हियो। हाणे सुभाणे ॾिसूं छा थो थिए, ऐं थींदो त उहो ई जेको नसीब
हे एवरीवन, आई होप तव्हांखे एपिसोड 2 पसंद आयो हूंदो हाणे फाइनली एपिसोड 3 में भाऊ वञी तारा सां मिलंदो जाम जल्दी अचणो वारो एपिसोड 3 एंड एपिसोड 3 इज द फाइनल एपिसोड जंहिंमें काफ़ी सारी एक्साइटिंग शयूं थींदियूं छा थींदियूं मूंखे बि न ख़बर आहे मूंखां कुझु न पुछो तव्हां सो स्टे ट्यून फॉर एपिसोड 3 एंड आई होप एपिसोड 2 तव्हां वणियो हूंदो एपिसोड 2 में तव्हांजो कहिड़ो फेवरेट सीन हुयो फेवरेट कैरेक्टर हुयो फेवरेट डायलॉग हुयो प्लीज़ कमेंट सेक्शन में ॿुधायो प्लीज़ सब्सक्राइब सिंधियोनिज़म त जंहिंमहिल बि एपिसोड 3 अपलोड थींदो त तव्हांखे नोटिफिकेशन अचे त सब्सक्राइब बटन खे क्लिक कजो लाइक कजो कमेंट करे ॿुधाइजो ऐं ज़रूरु पंहिंजे फैमिली एंड फ्रेंड्स सां शेयर कजो एंड लास्ट बट नॉट द लीस्ट if you are looking for luxurious beautiful budget homes check out Basant Valley Global Homes in Kalyan right away the new episode jaldi in till then bye bye take care jai Jai